हथ में पढ़नि तस्बीह पयूं हो ॾाढियां चवनि तस्बीह पयूं पथरियूं खयूं थे हुज़ूर हा हुज़ूर सजण हथ में पढ़नि तस्बीह पयूं हो ॾाढियां चवनि तस्बीह पयूं सागियूं पथरियूं पाक पैगंबर हथ में ॾिनियूं सिद्दीक़ खे दिलबर सागियूं पथरियूं पाक पैगंबर हथ में ॾिनियूं सिद्दीक़ खे दिलबर जीअं ॾिनियूं पुरनूर सजण हथ में पढ़नि तस्बीह पयूं हो ॾाढियां चवनि तस्बीह पयूं पथरियूं खयूं थे हुज़ूर हा हुज़ूर सजण हथ में पढ़नि तस्बीह पयूं हो ॾाढियां चवनि तस्बीह पयूं अबू बकर खां वापसि कयाई पोइ उमर सुहिणे खे ॾिनाई अबू बकर खां वापसि कयाई पोइ उमर सुहिणे खे ॾिनाई जो भलो भरपूर सजण हथ में पढ़नि तस्बीह पयूं ॾाढियां चवनि तस्बीह पयूं पथरियूं खयूं थे हुज़ूर हा हुज़ूर सजण हथ में पढ़नि तस्बीह पयूं ॾाढियां चवनि तस्बीह पयूं पथरियूं उहे पोइ अरबी आज़म हथ में ॾिनियूं उस्मान खे तंहिं दम पथरियूं उहे पोइ अरबी आज़म हथ में ॾिनियूं उस्मान खे तंहिं दम जो सखी मशहूर सजण हथ में पढ़नि तस्बीह पयूं हो ॾाढियां चवनि तस्बीह पयूं पथरियूं खयूं थे हुज़ूर हा हुज़ूर सजण हथ में पढ़नि तस्बीह पयूं हो ॾाढियां चवनि तस्बीह पयूं पोइ चयो उते सुहिणे सरवर वठ ही पथरियूं तूं ऐं हैदर पोइ चयो उते सुहिणे सरवर वठ ही पथरियूं तूं ऐं हैदर पातो अलीअ बि सुरूर हा सुरूर सजण हथ में पढ़नि तस्बीह पयूं है ॾाढा चवनि तस्बीह पयूं पथरियूं खयूं थे हुज़ूर हा हुज़ूर सजण हथ में पढ़नि तस्बीह पयूं हो ॾाढा चवनि तस्बीह पयूं ॿियनि असहाबनि वटि चुप थी वियूं तिन जे हथनि में को न पढ़नि पियूं ॿियनि असहाबनि वटि चुप थी वियूं तिन जे हथनि में को न पढ़नि पियूं वरतियूं नबीअ मंज़ूर सजण हथ में पढ़नि तस्बीह पयूं हो ॾाढियां चवनि तस्बीह पयूं पथरियूं खयूं थे हुज़ूर हा हुज़ूर सजण हथ में पढ़नि तस्बीह पयूं हो ॾाढियां चवनि तस्बीह पयूं सत पथरियूं से अरबी मोहम्मद हथ में खयूं ऐं गाज़ी अहमद सत पथरियूं से अरबी मोहम्मद हथ में खयूं ऐं
गाज़ी अहमद मुजज़ो कयो आज़हूर सजण हथ में पढ़नि तस्बीह पयूं हो ॾाढा चवनि तस्बीह पयूं पथरियूं खयूं थे हुज़ूर सजण हथ में पढ़नि तस्बीह पयूं हो ॾाढा चवनि तस्बीह पयूं।